19 फरवरी सन 2024 9 शाबान मुअज़्ज़म 1445 हिजरी अनारे जी रात बेर शरीफ जे बरसां गोठ दुर्ग सुमर बरादर अजीज अरबाब अली मारफानी जुमला जमात ये सालियानो प्रोग्राम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा आइन मस्जिद शरीफ मां फारिग शुदा जेके नौ निहाल आहिन जेके कारी साहब सफीउल्लाह साहब जी मेहनतुन सां जेके शहजादा कुरान पाक पढ़ी पूरो कयो आहे उन जी दस्तार बंदी उन खुशी जे मौके ते माशाअल्लाह साईं हे महफिल जा मोर ऐं ड्रग में अल्लाह ताला जेका ही रोशनी आंदी आहे हिन शख्स जे बदौलत आंदी आहे माशाअल्लाह माशाअल्लाह अॼु उन जी दस्तार बंदी आहे अरबाब अली मां के हार विझी वियो आहे मलाइक नया पर ओडी भी याद है जने जलसो कयो होसे पहिरियों का शइ नहीं मस्जिद वगैरह नहीं पहिरियों वाइस मुंहिंजो हुयो हिते जॾहिं मां क़ुरान पढ़ियो ऐं मदीने जे मीर जो शान बयान कयो त अदा मोहम्मद सालिक मारफानी वो भी जलसे में वेठो आहे उन उथी करे वाइस खां बाद में चई त मां तव्हांखे प्लाट ॾियां थो हिते वहां मस्जिद ठाहियो अॼु अल्लाह जी मेहरबानी सां उहा मस्जिद की जामियो मस्जिद बणिजी वई आहे जंहिंमें मासूम बच्चा पढ़न था जो अॼु अल्लाह जी मेहरबानी सां उन्हनि बच्चनि जी दस्तार बंदी थी रही है सुभान अल्लाह हो रहा चओ इन मासूम बच्चनि जी पढ़ाई में इन मस्जिद में मुझो भी हिस्सो आहे तंहिंजे करे मूंखे हार पाराए थी अल्लाह इन की बरकत करे क़यामत वारे ॾियारे ड्रग सुमर वारी जमायत इन मस्जिद में जेके नमाज पढ़न था या जेके माण्हू इन मस्जिद में बचड़ा कुरान पढ़न था क़यामत जे ॾियारे मां पंहिंजे लाइ बाइस निजात जो समझां त क़यामत जे ॾियारे अल्लाह इन मस्जिद इन जमायत जे करे अल्लाह मूंखे माफ़ी ॾेई जन्नत ॾींदो दोस्तों यो अमल जन्नत वठी महीनो शाबानुल मुअज़्ज़म जो रजब महीनो गुजरियो शाबान महीनो हले तो रमजान मथो आहे अॼु शाबान जी तकरीबन 9-10 जी रात दोस्तों रजब महीनो अल्लाह पाक जो हो शाबान महीनो मदीने जे मीर जो आहे ऐं रमजान महीनो मदीने जे मीर सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जो महीनो रजब में कमाए न सघिया अब न ॻाल्हायो चुप करे वियो अकुल से कोन ॾिठो अॻियां ॻाल्हाए रजब में कुछ न करे सके आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रजब जन्नत में का नहरा जो नालो रजब जै भी शख्स रजब जो हिकड़ो रोजो रखियो होंदो न अल्लाह पाक उन शख्स के उन रजब नार जो शरबत जरूर प्यारी न वठी सके शाबान महीनो मदीने जे मीर जो रातियों टे महीना भी टे एक कल वारी रात भी अज वारी रात थी सुभाणे वारी रात कल वारी रात गुजरी वई कुछ कर न सके अज रात असांखे जेके वेठा आहियो न जो रात असांखे हथ आई आहे ड्रग सूमर में बरकत वारी महफिल आहे वॾी रहमत वारी क़ुरान की महफिल
छड़ो तहां न आया हो जो अल्लाह जे रहमत जा एडा मलाइका ड्रिग सूमर जी न आवाज पहुंचण ते गोठ खे घेरो कयूं कड़ो चायूं बीठान मलाइका ते मलाइक वजी अर्श ते पहुतान जो अल्लाह जी रहमत वसे थी वंड फुड़े पीअ वांगुर हे जेके वेठा आयो रहमत में रात अज थई जिक्र अज कर दुरूद अज पढ़ हे मदीने जे मीर जो महीनो आ हुजूर जे मथा दुरूद शरीफ पढ़ मता चवेंदा जो रात ॿुधां थो सुभाणे अमल कंदुसि सुभाणे दुरूद पढ़ंदुसि सुभाणे जिक्र कंदुसि सुभाणे सुभान अल्लाह जा विर्द कंदुसि न भाई अज कर हा उथे त रब खां माफ़ी वठी उठ पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठ इस्तिग़फार कर जेको आलिम अचे थो हुन जो वाइज़ ॿुध आख़िरी दुआ ताईं वाइज़ ॿुधी करे ईअं हथ खणी करे दुआ घुर कहिड़ी ख़बर मता सुभाणे वारी रात असांजे जिंदगी में लिखियल ही न हुजे अज रात अमल जी थई ये समझ त रजब गुजरियो शाबान हलई तो मता को मानो चवे सही मां रमजान में रोजा रखंदुम मां रमजान में नमाज पढ़ंदुम मां रमजान में जिक्र कंदुम मां रमजान में इस्तिग़फार कंदुम मां रमजान में दुरूद पढ़ंदुसि हाणे ॼाण आयो न भाई न रजब गुजरियो शाबान हलई तो इन महीने में शुरू कर हुजूर जे मथा दुरूद इन महीने में शुरू कर अल्लाह जो जिक्र सुभाणे गौडी कपड़ा पाक करे 5 वक्त नमाज पढ़ मस्जिद में अचण जी आदत विझ रमजान शरीफ आयो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह बिल इत्तफाक जिंदगी दे कोई बरवसो नाहे केड़ी खबर मत रमजान शरीफ असा जे जिंदगी में लिखियल ही न होजे जेके रात जो सुता सुबह जो उठाई न जे कने रमजान का अगे हलियासे न त हिन साल जेके भी रमजान जो बरकतू आइन अल्लाह साईं ने कोशिश नियत ऐन मेहनत के ॾिसी करे रब सजे रमजान जे बरकत जो सवाब साईं नामा अमल में लिखाए छॾे अजो अमल ए मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़ जो मई एक दफा दुरूद पढ़ो 10 दफा रब 10 दफा दुरूद पढ़ो 100 दफा रब दुरूद दर्द की दवा दुरूद मर्जन का शिफा दवा जेको दुरूद मदीने जे मीर जे मथा घणो पढ़ंदो 10 दफा रहमत वसंदस 10 गुनाह शणदस अल्लाह 10 दर्जा बुलंद करे छॾी ए महीनो दुरूद जो हिन अमल में अल्लाह सां गॾु इन अल्लाह व मलाइकतहु बेशक अल्लाह ने निस्बत कभी अल्लाह पाजी नबी ते रहमत मोकले व मलाइकत उन जा मलाइका युसल्लून अल नबी उन जा मलाइका भी नबी जे मथा दुरूद व सलाम ता पढ़न ईमान वारो ता भी मुझे मोहम्मद जे मथा दुरूद व सलाम दुरूद बरकत दुरूद रहमत दुरूद दर्द जी दवा है ओ दोस्तों हुआ मजलिस हुआ कचहरी अल्लाह वट एसी ताई काबिल कबूल न तवज्जो सी ताई सदको वञास मिठे मोहम्मद जे मथा दुरूद न पढ़ियो वञे हुआ दुआ टंगजी पवंदी दुआ जे कबूलियत जी मोहर ऐं ठप्पो मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ वो त असांजे मथा हक़ ता हुजूर जे मथा दुरूद पढ़ो पर जने मुझे साईं जो नालो मुबारक अचे न त हाने असां जे मथा वाजिब आ असां दुरूद पढ़ो वडो न था पढ़ो त नंढो ओ केड़ो आ ॾाढा सब पढ़ो ॾाढा न था पढ़ो थोरो ॾाढा पढ़ो इते हिकिड़ो मच्छर चको तो हणे त परेशान हो इते गर्मी जे करे परेशान आहियूं क़बर जी गर्मी दूर थींदे दुरूद पढ़ण सां नांगने विष्णु फलाउन खां परे कंदी मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़ण सां इन अमल में अल्लाह सां गॾु सॼी कायनात मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदी आहे सुभान अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां गॾु वञनि पिया सफ़र हलंदे साहब ने सगोरन चयो या रसूल अल्लाह असांखे ॾाढी बुख लगी पान फरमायूं सामान रखो सामान रखियो पान फरमायूं दस्तरखानो लगायो दस्तरखानो लगी वयो
पान फरमाए जेका जवट मानी आ खणी अचो वो अधो मानी खणी आयो वो टियों हिस्सो खणी आयो पर भाजी को नहीं साबा मानी सासा खाइनि देरी न थी वई माखी जो मखो आयो मदीने जे मीर जे कन मुबारक जे बरसां भी करे मुझे साईं के पियो चवे मुझा साईं पंहिंजे साहबा के जो भाजी नाए त को मसलो कोने सामो जबल ॾिसो त इन जबल जे अंदर वली खारा अवां जो कोई माण्हू हले मां ॾसियांसि वॾी माखी आ उहा माखी लाइ जी करे सोना माखीअ सां मानी खाई छॾियो हुज़ूर फरमायो ऐ न अली मुंहिंजो अली किथे कहिड़ो अली हिन ड्रगस उमर वारो चाचो अली न मदीने जे मीर जरो बिरादर अली हसन हुसैन जो बाबू अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली नमाजी अली रोजे रखण वारो अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारण वारो मुझो मुर्शिद अली अल्लाह अल्लाह मदीने जे भी रखे चवंदो ये हो सोना साईं मालिया के दुनिया में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि अल खिदमतु लिल والصوم للصيب والضرب بالصيب ومجا साईं एक गालिया वणंदी अली जे तरह ते मेहमान अचे अली उन जी खिदमत करे बे नंबर में मुझा सोना साईं हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद करे बे नंबर में मुझा सोना साईं गर्मी जा ॾियारा हुजनि मालिया के वाद ते रोज़ो हुजे अली मेहमान नवाज अली रोजे रखण वारो अली मुझा के दो अली मस्जिद के बुहारी पान दी दो हुजूर फरमायो ऐ नाली मुझो अली किथे पान फरमायो अली हे माखी जो मको ॾिसे तो मुझा साईं हा पान फरमायो हिन सां गॾु वञ हज़रत अली से फरमायो तो मां घोड़े ते लांग वराई हाय अग में हलंदे हलंदे वयो गार जे अंदर वञी ॿियनि मखन के मुझे साईं जो न्यापो ॾिनई समूरा उॾाना हलिया विया वॾी माखी मां लाए आयुमि साहबा माखीअ सां मानी खाधी वरी मानी खाई वेठासीं साॻो माखी जो मखो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन मुबारक जे बरसां भी करे हुजूर सां अरबी ज़बान में पियो ॻाल्हाए साहबन चयो या रसूल अल्लाह अॻ में आयो हलो त माखी न हाने सा चई पाण फरमायो अजीब ॻाल्हि ॿुधाए वियो साईं कई फरमाए त माखी जे मथे चयो सोना असां जे मथां रब वही कई इल्हाम कयो हिन कुरान पाक में लिखियल रब तो फरमाए असां माखी जे मथां वही कई इल्हाम कयो ऐ सूरत जो नालो ई माखी कुरान पाक में लिखियो पियो तो अल्लाह ड्रगस उमर वारो बार बानी साहब जे दावत अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ा नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर फरमाए दवा औहा रब्बुका इलन नहल अनि तखवी मिनल जिबाल बुयूता व मिनश शजरी व मिम्मा यहरिसून थुम्मा कुली मिन कुल्ली समराति फस्लुकी सुबुल रब्बिका ज़ुलला यखरुज बुतूनिहा शराब मुख्तलिफ अलवानुहु फीहि शिफाउन लिन्नास इन्न फी ज़ालिका लआयतन लिक़ौमिन यतफक्करून। देखो ॾाढा सुभान अल्लाह चओ मूसा गॾु मथी बि हलंदो पोयां माण्हू ॾाढा सुभान अल्लाह चओ
मोहब्बत सा सुभान अल्लाह जो खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे भी रखे बोचे सोना असाने मता रब वही कहियो इल्हाम कयो अल्लाह 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 हाय कसम वारो माखी केडी बिठियो एक दफो माखी जे मता वही आई केडी बिठियो मदीने जे मीर सदको वजास सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरा 23 साल रात जी वही आयो मुहम्मद केडो न मिठो हूंदो माकी जे मके जे मुजा साईं सदके असाने मता रब वही कई इल्हाम कयो तवा के झल पल काने जाथे वणे व पांजा घर ठायो जबरन में ठायो तांजी मर्जी वरन में ठायो तांजी मर्जी मदीने जे मीर सदको वजास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा कचहरी पियो कर हवाल पियो दे साईं असां जो अमीरा जो नालो यासूम वो असां जो डूचो लगाईंदो एकण के चंदो आ वञो अवा वञी करे पांजो घर ठायो साईं असां के न पकड़ न पानो न तेशी न करनी रब असां के बचप न हद इन मेरे चपल सा पांजो घर तैयार कंदा आयो अल्लाह अल्लाह सुमर वारो अवा माकी जे मानारे ने दिसो अवा के अल्लाह जी कुदरत जो दलील नजर ईंदो सब सोरा कही कजेतरो नंडो न वडो हर सोरा कजे चच कुंड हुन के फुट पटी ना गे हुन के दूर बीनी ना गे सब सोरा कही कजेतरो अवा नजर कयो वरी कन के चंदो तवा डॉक्टर साहब बणजी वेखीरो वरी ब्यावीद अगर ड्रग सुमर जे गोठ में बाकी मा नारो ठायो हाने गुलन जी रस चूसण हलिया वयो बेर शरीफ हलिया वयो छोड़ी बिजार वयो या पर दे वयो वजन का गुलन जी रस चूसण हितो वणो ता रब्बे के ज़ुलोला रब्बे के ज़ुलोला रब्बे की ज़ुलोला अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रब जो जिक्र कंदा वेंदा आहियो फोटो भी अल्लाह जो जिक्र कंदा जाओ डॉक्टर साहबन के चेक कराईंदा वेंदा आहियो सुन सब सोरा खर में वञी रस विझंदा आहियो हर एक रस जो रंग जुदा जुदा का गुलाब जे गुल जी रस का राबेल जे गुल जी रस का चने जी का फोटे जी का कसरिया जी का कसारी का बिठी सुन यार सो बिठी की थींदी सुन रंग ही को किया थींदो अल्लाह अल्लाह मुझे साईं फरमायो ॿुधो चवे तो मुझा साईं असां मानारे जे मथां वेंदा असां जो अमीर असां के पढ़ाईंदो आ छा पढ़ाईंदो अथव जी चवंदो اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم في العالمين إنك حميد مجيد وسورة محمد صدقه
वञो एक दफ़ो तो मोहम्मद करीम जे मथां दुरूद शरीफ पढ़ी हीअ जो शुकारो ॾींदा रंग बि हिकु थी पवंदो आहे त माखी बि मिठी थी पवंदी आहे तो जे सुभान अल्लाह अज अज मूंसां वाइदो कयो हिन सॼे महफ़िल में रोज़ 100 दफ़ा दुरूद जेको पढ़े उहो हथ पढ़े हरू भरू न खणो पढ़ंदो अरे माखी हिकु दफ़ो दी दुरूद पढ़े माखी मिठी जेका मदीने जे मीर जे मथां जेको 100 दफ़ा दुरूद पढ़े केॾी न बरकत थींदी अवा माखी जे मानारे खे ॾिसो मुशरिको अल्लाह जी कुदरत जो दलील नज़र ईंदो त माखीअ खे अकुल ॾियण वारो केरु ॻाल्हायो न था अल्लाह चयो इने ॾिसो न कंहिं बि तुंहिंजी नज़र न वई ॻाल्हि खुली आहे त हिकु बार इने बि तुंहिंजी नज़र न वई माखीअ खे अकुल ॾिनो कंहिं गुलनि मां रस चूसे अची करे माखी तैयार थी खाए तो नजर न आई रब तो फरमाए मुझे कुदरत जो दलील अया भी नजर न था चई हेरे ॾिस साईं काॾे जानवरनि जे अंडे नजर कर हेॾे कर गऊं अंडे कर बकरी अंडे कर रब तो कुरान में फरमाए उनके ओ हंडा दने खौर असां उनखे ॾिनी से काटे वारी मशीन वाद कट भी अंदर पुत्र भी अंदर गाओ भी अंदर खड़ो भी अंदर अंदर कड़ी मिशन फिट कई जेका उन्हनि खे हज़म करे वरी 6 क़िस्मनि जा वाह रखियासीं हिकिड़ो वाह पाणीअ जो यानी पेशाब जो हिकिड़ो वाह नहर वहे थी रत जी हिकु नहर वहे थी छेणे जी आहे इन्हनि मां विच मां हिकु नहर आहे खीर जी हज़ारे साल गुज़री वियो हज़ारे साल खंड त न लॻो सेक भी न आयो हीअं हलनि त हज़ारे साल गुज़री वियो खीर में रंग जो रत अचे त क़बूल न कर पेशाब जी बदबू अचे त क़बूल न कर छेणे जो रंग अचे क़बूल न कर रब जो मिसाल कुरान में तो बयान फरमाए खालिस मिठो खीर पीअण वारा बयान अथई इहा ॻाल्हि कुरान में लिखियल इन ही सूरत नहल में अवा ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ां फरमाईंदा व इन लकुम फिल अनामी लाइबुला नुस्कीकुम बिमा फी बुतूनिही मिन बैन बरज़िन व दमिन लबनन खालिसन साइगल लिशारिबीन दादा सुभान अल्लाह रब तो फरमाए खालिस मिठा खीर पीअण वारा बयान अथई मां अल्लाह आया केरु खीर कई प्यारे ॻाल्हायो तव्हां न पीअंदा हो छा अरे ॿुधो तव्हां घटि ॻाल्हायो चोरा वञण खां थो पुछां हीअं करे करे खीर जो वटो वात थी हाणे थोरो तवजो कंदो कर थोरो तवजो कने बाक़ी कुरान ते हथ अल्लाह सभु जॻह छॾे थोरो आयो कादम न रंग जो रत न रत जो रंग न पेशाब जी बदबू न छेणे जी बदबू अचे तो ईअं क्रास कंदो जेके हुन में जा तन हुन जे आॾो हेठो मुची भी नागे सोराख भी खुलियल ॿ कलाक मार पाणी वञी पाणीअ में विहारियस पाणी क्रास न कयई खीर न भयो अल्लाह तो फरमाए लबनन खालिसा लबनन
खालिसन साइगल शारिबीन। रब तो फरमाए खालिस मिठो सफेद खीर प्याण वारा बयान तई मारा पुआया बाकी तरण वारो खाराण वारो मारा पुआया छातो दई मुझो दर छडे अरे माखी जो मखो तो वजे सिकर मुझो कंदो तो वजे कोटे तो सिकर मुझो तो करे। अल्लाह अल्लाह रब तो फरमाए फलियंजुरिल इंसान ओ इंसान इला तआबिही नजर कर पांजे तआम दे पांजे खुराक दे। रब तो फरमाए फलियंजुरिल इंसान इला तआबिही अन्ना सबबनल माअ सफ़ा सुम्मा शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा वअंबतना फ़ीहा हब्बन वइनबन वक़ज़बा वज़ैतूनन वनख़लन वहदाइक गुल्बन वफ़ाकिहतन वअब्बा मताअन लकुम वलिअनआमिकुम। रब तो फरमाए मुझे बने नजर कर पांजे तआम दे। रब तो फरमाए मैं बाबा खराया मैं आए। रब तो फरमाए ज़ैतून मां खराया मैं केला मां खराया मैं अंब मां खराया मैं खारक मां खरायू मैं। रब तो फरमाए वरी भला नजर कर मांजे सब्जियां दे ए जेका शे खाए तो सबरी के पैदा करवारो बियो ना घे। अल्लाह अल्लाह अया रब तो फरमाए फलियंजुरिल इंसान बिमा खुलिक बिमा युताफिक। अल्लाह फरमाए अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा व इज़ा हुवा खसीमुम मुबीन। रब तो फरमाए थोरो पान दे जलिस मां 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 मुतबर आईसा कुछ नहीं किन्नो गलीज कतरो कपड़े के लगे कपड़ों परी जान के लगे जान परी जगह के लगे जगह परी। रब तो किन्ने कतरे मां लख जो लालत मां बनाओ। अरे तो पानी ने नहीं दो और आ रही तो मैंने सुबह में आओ मगौरा फमन यातीकुम बिमाइन मईन। मां जो पानी बंद कहे तो केरो थे जो पानी दे आए कोई आए को वठी अचो इन ट्रिक सुमर जो पानी ते मिठो करे कमर जो पानी ते मिठो करे पानी मिठे प्याण वारो केर जब अल्लाह से मुकाबला। अल्लाह तो फरमाए फइज़ा हुवा खसीमुम मुबीन पधरो झगड़ालू चिट्टो खसीमुम मुबीन। अरे कुरान शरीफ जे सूरत यासीन में ये आयत निकल दी पढ़ो चादो गई खीरा प्यारा मां क्यों मां खारायू मां फ्रूट मां खाराया मां सब्जियों मां खारायू मां पैदा मां कयो मां अलम नजअल लहू ऐनैन अखियों मां दिनियों मां वलिसानन वशफतैन हथ मां दिना मां वहदा चप मां दिना मां वहदैनाहु नजदैन हथ मां दिना मां ज़बान मां दिनी मां पैर मां दिना मां हर शे दिन मुजी दई मुजा भाई वार न कर अर्ज़ पो कया ओ मुजा मोहतरम दोस्तों इन तौहीद जे करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दीन जे खातिर एॾियूं तकलीफ़ूं आयूं नज़र कर मुझे साईं मक्के में जॾहिं तौहीद जो ऐलान कयो मक्के जा वॾेरा दुश्मन थी पिया आए अॻ में चवंदा सचो आमीन सादिक तो जहिड़ो को सचो कोन्हे हुज़ूर चयो ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून ला इलाहा इल्लल्लाह जो कामयाब बणजी वेंदो समूरा हलिया विया ॻाल्हि कई न
समझी अल्लाह मुखालिफत में वडेरा निकरी हमेशा दीन इस्लाम जी मुखालिफत वडेरा ने कही दीन जा दुश्मन वडेरो दीन जा दुश्मन सरदार हेना जनाबे इब्राहिम अलैहिस्सलाम ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह जो दर्स लगायो ज़रब लगाई वडेरो निमरूद निकरी आयो अल्लाह अल्लाह मुकाबला मुनाजिर आखिर कर वडेरे शा कयो अल्लाह जे नबी के जेल में विधई जल्दी कयो जेल में विदोस जल्दी कयो बाग मारो बाग बरी भई नजर कर आसमान सा बाग भई गाल है अल्लाह अल्लाह आया मलाइका इब्राहिम तुझे बाग नमरूद खाना बाराइया हुक्म कर पानी जो मलाइका यहां बाग में सह सगा तो हवा जो मलाइका यहां खड़ी वनी सगा तो अल्लाह अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जो पान आया हो या रब मोकलो थव चैनान असा बाजी मर्जी से आया हो खलीलुल्लाह चले दो के तवहानी मदद जी जरूरत नावे सब हल्या वजो मुझो मददगार मुझो अल्लाह मुझे हाल का वाकिफ है हारे जल्दी क्यों वाह आसमान सभी गरीब करे आसो मंजी देवे हारे लोडो दो अल्लाह जे नबी के दोस्त के भाई में वे मंजी देवे हारे जो लोडो जो विच बाय ने थोरो बुधो कुरान में गाल की भई हिया जो लोडो ॾिनऊं वनी बाह जे विच में किरियो बुधो तो के तो कुछ न थियो दीन इस्लाम जा दुश्मन मुंड को वडी राते मुंड को अजो काना मुंड कोड़ी अल्लाह बाय सा गालायो सुभान अल्लाह पोया हाथ करी जो सुभान अल्लाह पढ़ा कुरान अल्लाह बाय सा गालाए तो सद कई सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा फरमाइंदा या नारु कूनी बरदऊ सलामन अला इब्राहीम अल्लाह को फरमाए ओ बाह या ना सदो कहे की बाह जो कब साना अल्लाह फरमाया नार ओ बाह जी मौला ओली बरदा तदी बर्द मुफ्ती सदरुद्दीन साहब जो आज कौम जो आलिम बिया हाफिज बिया कारी बिया मुफ्ती बिया सुभान अल्लाह हो रहा है हाँ मारफानी कौम की अल्लाह ने सुना तो अल्लाह मयूरिदिल्लाह भी खैर फकर फी दीन अल्लाह जैसा भलाई जो जरा धोखा कौन की दीन जी समझ दी ए जांदे आने पारो ने जो मारफानी या ए पान भी मुफ्ती हाफिज और कारी ए बरसा में तो दरियो भी मुफ्ती हाफिज आलिम हाफिज वरी बियो जो को होले वो एकड़ो हाफिज वो भी जो मौलविया उमर नालो दसे बियो री कारी बदरदीन बड़े ने जो सजो घर कुरान जो हाफिज आलिम इंशाअल्लाह रंगस उमर में भी रंग लगो सुभान अल्लाह लगा दो री सको पाड़े वारो री सकयो ड्रग सुमर वारो री सकयो साड़ न रीस साड़ तो हराम साड़ तो मन्नो री सकयो ते हे में मारफान जा बच्चा कुरान जा हाफिज थिया आलिम थिया मां भी पांजे बच्चे की पढ़ाया तो मुझो बच्चो भी कुरान जो हाफिज आलिम थी
अज भी दिस्तार एकड़ो मारफानी आयो माकी भाकुर पाए चीजें मुझो पुट भी दिस्तार बंदी कंदी केडो पे खुश थी अल्लाह माजी अखिल में गोड़ा भैया मां डाली दे तो रखियो मासे मजो इंशाल्लाह ये जे नाज़रा पढ़ना तो कुरान जो हाफिज थींदो ये हाफिजा का आलिम थींदो आलिम हे जेको कायदो तो पढ़े न कायदो अल्लाह जी ज़ात जो कसम कायदे पढ़ने वाले जी मथा मेरा बजी रहा रब फरमाया नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहीम ओबा सलामी दीवारी थी पैजान अला इब्राहीम इब्राहीम अलैहिस्सलातु सलाम जे मत तदी थी पई नजर कर खुदा जी ज़ात जो कसम इब्राहीम अलैहिस्सलाम जी पाए पाक बंदी वई निमरूद के अल्लाह मच्छर का मारायो मच्छर आए जी मुजा मोल वज टूटी तो न्याय वनी निमरूद के नक में वनी कर मथे में ठका नंग जो कटराई से जेको सजदा पियो कराए पात्र पियो हणाए अल्लाह अल्लाह इब्राहिम नबी कामयाब निमरूद खान नाकाम हेले नजर कर जले मूसा अलैहिस्सलाम आए फिरौन जे जुल्मन खां तंग थी करे निकतो पियो वञे नील दरिया खते आयो ओना फिरौन खे पतो भयो निकतो तो वञे ओ भी पंहिंजा माण्हू वठी नील दरिया खते आयो जनाबे मूसा नबी अलैहिस्सलातु सलाम जो कलमे पढ़णवर नील दरिया खते आयो ये जो ॾिठो अॻो नील दरिया पोयां फिरौन जो लश्कर छापा चवनि इहा ॻाल्हि क़ुरान पाक में लिखी पई अथव खुदा जी ज़ात जो कसम ॼण त ईअं पिया चवनि ओ मूसा माराए छॾी चई कीअं चई अॻियां नील दरिया पोयां फिरौन जनाबे मूसा नबी वकल्लम अल्लाहु मूसा तकलीमा अल्लाह सां कलाम करण वारो छा पियो चवे इहा ॻाल्हि क़ुरान पाक में लिखी पई अथव टिक सुमर में अचण वारो अवां ॾाढा सुभान अल्लाह चओ त अल्लाह जो क़ुरान पाक पढ़ां फरमाईंदा क़ाल कल्ला इन माइया रब्बी सयहदीन मूसा अलैहिस्सलाम क़ाल कल्ला चईद हरगिज़ ये न थींदो साईं ओ साम्हूं न सोच तो सब हे अॻियो नील दरिया काॾे वञो चईद क़ाल कल्ला इन माइया रब्बी सयहदीन गंज है कि अल्लाह जे नबी के ई न तो जे त मां गॾु बीठो आहियां न न ये न चई त मां प्यार कराईंदो मामा ये जो का मुर्शिदा चल खबर है न बस मां भी छो न नबिया छादो जे कुरान में लिखियो क़ाल कल्ला इन माइया रब्बी सयहदीन अल्लाह फरमाए मुझा दिल पर ओ मुझा हबीब करीम ओ मुझा सोना नबी मूसा के जने पाने चयो अग्या पानी पोया फिरौन त मूसा अलैहिस्सलातु सलाम चयो ना ना ये न थींदो हरगिज़ न इन माइया रब्बी सयहदीन मुझो अल्लाह मूसा कदा पाने रस्तो दीदो अल्लाह फरमाए मूसा जी मुझा अल्लाह शागाल साईं हे ॾिसे थो हे साम्हूं नील दरिया हे ताज़ा ताज़ा कलमे वारा हे पोयां ज़ालिम रब फरमायो हथ में छा अथई अल्लाह फरमाए सो हाणे से लठ जरा सो ॾे सुभान अल्लाह चो न नील दरिया के लठ हण लठण तो जो कमा रस्तो ठाण मुझो कम साईं एकलो त न आहे को मारवाणी आ को चा साईं चवा तुनियो आ को शेख आ को मक्सिया को केड़ी कौम वारो को केड़ी कौम वारो अल्लाह तो फरमाए मुझा मूसा लठण तू जो कमा त रस्ता ठाण मां अल्लाह जो कम
ये जो रास्ता ठही आया मूसा अलैहिस्सलाम जो मौजो ये जो विच में आया ते पार जो थी गया तो फिरौन जो लश्कर पोया हो फिरौन जो घोड़ो लहे ही न पियो जिब्रील आयो एकड़ी घोड़ी जो आडो ने सो भी लही पिया जी नील दरिया में आया था अल्लाह फरमायो पानी पांजो कम शुरू कर सुभान अल्लाह हलन लगो हाने बो बुड्ढे फिरौन हाने बो चवे आमनत बिही बनु इसराइल व अना मिनल मुस्लिमीन हाने बो चवे त मां मूसा ले रब जे मथा ईमान आंदो मां मुसलमान आया मुसलमान है मुस्लिमीन वाला चवंदा तो हाने ये भी फिरौन वांगुरु हाने चवंदा त हाने असीं मुसलमान सॼी उम्र काॾे विया सॼी उम्र काॾे विया जो हाने चओ था असीं मुस्लिमीन आहियूं अॻे मुसलमान नाराज़ न थी जो पाऊं थो ॿुधां आमन बिही बनु इसराइल यो वॾो भाषा इल्मी आमनत बिही बनु इसराइल हाने बो चवे फिरौन हाने मां मुसलमान आया रब फरमाए ना जिब्रील जी रब्बे जलील वारी कलिमात में विठेस अरे तो जो कलमो हाने कबूल ना के काफर मरण मल काफर की तौबा कबूल न थींदी रब फरमाए फल यौम नुनजी कभी बदनिक लितकून लिमन खल्फक आया अल्लाह फरमायो असा तुझे बदन जिस्म के क़यामत ताईं सलामत रखंदासे लिमन खल्फक आया ओ जेके पोयां ईंदा न उन जे लाइ निशानी रखंदासे ते हेड़ो हराम खोर हुयो जेकी अल्लाह अली बादशाह ॾिनी ऐं पाण खे अल्लाह तो सॾे मूसा नबी कामयाब फिरौन वडेरो नाकाम इब्राहिम नबी कामयाब निमरूद नाकाम सदको वञास आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने मक्के पाक में तौहीद जो ऐलान कयो अॻ में पिया चवनि सच्चो अमीन सादिका तो जहिड़ो सुहिणो कोई नाहे तो जहिड़ो सुहिणो तो जहिड़ो सच्चो ख़ुदा जी ज़ात जो कसम चए मुझे से फरमाया कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून हाणे कामयाब जो ला इलाहा इल्लल्लाह चओ सब नाराज़ थी विया कहिड़ियूं ॻाल्हियूं थो कर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाराज़ थी वियो ओ पियो चए चाचरियो ओ पियो चए शाइर ओ पियो मजनून चवे अल्लाह अल्लाह अर्ज़ कयो रब तो फरमाना वो जो मोहम्मद शाइर ना है मुझे मिठे मोहम्मद करीम जो यो शान ही ना है शेर न चवंदो वमा अल्लमना उश्शिर वमा यंबग़ी इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन तो फरमाए मां पाजे हबीब करीम पाजे महबूब मोहम्मद की शेर ने सिखाया मुझे सोहणे जो वड़ी ना है शान ही ना है मुझे मोहम्मद की मां शेर ने सिखाया ना मां कुरान सिखायो था चिट्टो कुरान पदरो बुदो साईं जाने कि दुश्मन थी पिया काबतुल्लाह में नमाज पढ़ो उठन जा ओ जबी तो मुकाबले में वडेरा निकरी आया सरदार हुजूर जा दुश्मन मक्के जा वडेरा उमैया उतबो शेबो खुदा जी ज़ात जो कसम ताइफ में भी टे वडेरा रहंदा हा टई भाइर मुझे साईं जो बड़ा दीन जी दावत ने वडेरन खे ये बहुतारा मुसलमान थे तो पोया बैठी दा हाने भी तो जब बहुतार नमाज पढ़ो तो वो सब कढ चमचा भी कढ हाँ हाँ बहुतार जकर नमाजी तो वो चमचो भी पोयो हलंदो हाँ जाले बहुतार ताले चमचो हाने चमचा ना ना कप की रहन हाँ हाने वड़ा कप की रहन बुधो साईं भैया ये ताइफ ने दीन जी दावत खणी बुधो एकले परे खां एकले वडेरे ॾिठो साईं के चई साईं असां ने नाच जो असां तानी ॻाल्हि न ॿुधंदा अल्लाहु अकबर ओ बिक सुमर वारो सदको वञास मिठे मोहम्मद दीन जी दावत ॾियण जे लाइ ताइफ ई मक्को केॾो परे आ पैदल विया सहाबी सगोरो गड्डा हिकिड़े वॾेरे चयो नच
असांखे कंहिं नंढा दण हया न असांखे त मुफ्त में मिलियो आहे कोई हिते उथी बि चवे त मौलवी साहब मथो न हण असांजा अब्बा ॾाॾा पर ॾाॾा धण ॾाॾा धण ॾाॾा मके मदीने कलमो वठण विया न काथे मको मदीनो काथे ड्रग सुमर हिते कुरान मुफ्त में मिली मस्जिद मुफ्त में मिली कलमो मुफ्त में मिली आलम मुफ्त में मिली सदको वञास बिछड़ो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मुफ्त में मिलियो थई दोस्त उन बिछड़े मोहम्मद करीम जी ताबेदारी करता अल्लाह जन्नत भी सदे मुफ्त में दी हिन दौर में जेकरे कामयाब थियण चाही तो मर्द कामयाब थे औरत थे वडेरो थे शेखुल हदीस थे मौलवी साहब थे कारी साहब जे तो मां कामयाब थिया वो हिन दौर में जनाब मूसा अलैहि सलाम जे तरीके में कामयाबी ना है जनाब ईसा अलैहि सलाम जे तरीके में कामयाबी ना है जनाब इब्राहिम अलैहि सलाम जे तरीके में कामयाबी ना है हिन दौर में पंहिंजे दौर में जरे नबी होया उन जे तरीके में कामयाबी है जने चण वरतो कामयाब हिन वक्त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बाद में हाने कह भी नबी जे जो तरीके ते हलंदो नाकामा 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 है वडे जी कामयाबी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके ते आ अमीर जी कामयाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके ते आ मौलवी जी वडेरे जी हिन हिन आलिमन जी हिन हाफिज़न जी हिन गोठ वारन जी ए जेको हारी जे तो मां कामयाब थिया आए दुकानदार जे तो मां कामयाब थिया ड्राइवर जे तो मां कामयाब थिया तो वो मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके में कामयाबी आ रब तो फरमाए मुझे मोहम्मद जी ताबेदारी कयो मां रब ता सा मोहब्बत भी कंदुम ता जा गुनाह बख्शे जन्नत दी दो हां कामयाबी रसूल तरीके हिन वडेरे जो नाच बेवरी चयो तू पाण के नबी जो सदाई तू नबी कीअं थे तू त गरीब मिस्कीन तुझे घर में तो बागी न थी बर यतीम असां तुझी ॻाल्हि न ॿुधंदासीं वरी ट्रेन हेॾे वरी ट्रेन ॾे वियो हुजूर साईं के चई तू सच्चो नबी दो सदाई सच्चो आ पाण फरमायूं हा जे सच्चो आ त लाह जो अज़ाब अचे मां तव्हां खां पुछां थो उन जे मथां लाह जो अज़ाब उते न आयो मां तव्हां खां पुछां थो मुंहिंजो साईं सच्चो आहे या न तू भी चवे तो सच्चो मां भी चवां तो सच्चो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पखियन मञो परिंदन मञो चीतन मञो जानवरन मञो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुमंद ककर छाव कंदो सदको वञन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलन ज़मीन तले वांगुर वेड़वी मुझे साईं जे कदम जे ठाईंदी अल्लाह अल्लाह मुझो साईं घुमन खुदा जी ज़ात जो कसम ककर छाव कंदो पत्रन कलमा पढ़ियो इशारे ते वन रोड़ंदो आयो हे सच्चो नबी अल्लाह साईं भी कुरान पाक में फरमायो कसम खणी करे यार नजर छो न तो करे अमा डाजा सुभान अल्लाह चौदमा अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम अल्लाह फरमाए ओ मुझा यासीन ओ मुझा यासीन ओ मुझा पैगंबर कसम के न कुरान हिकमत वारे जो बेशक तू रसूलन माई सीधे रस्ते ते आई सुभान अल्लाह कसम और अब्बा जे तू कसम न खणे हां अल्लाह जे तू तौफीक दे हां असा तोखे तुझे नबी जे मथा ईमान आणियो हां अल्लाह रब फरमाए कसम माके हिन कुरान हिकमत वारे जो बेशक मोहम्मद रसूलन माहे सच्चो आ सीधे रस्ते ते हां सवाल तो पैदा थे सच्चो भी आहे कोन काफर जो बकवास कई रे काफर जो बकवास कई सच्चो आ त अज़ाब अचे ना आयो ना आयो रब तो फरमाए मुंहिंजा दरबार जीअं चयो हुयई इएं पत्थर जो मींहुं असां आया सां अज़ाब आणिया सां
हाय मुझा दिल पर जिया वां तो हयो हुई इन तुझे लाजे सचुआ ता साबत पत्थर जो भी वसाया सा बाह जो भी वसाया सा जमीन के आदर के यहाँ की वजह पर मुझा सुन अज़ाब की मोकलिया से वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम मुझा दिल पर अज़ाब की मोकलिया से तू जो कद भी तो आई से सुन जाते तू दो उते मुझे अज़ाब नहीं दो सुन जाते तू दो तो मुझे रहमत वसदियो जाते मुझो साईं उते अल्लाह जी रहमत वारो कुरान मुझो साईं गार में अल्लाह जे रहमत जो कुरान गार में मुझो साईं मक्के में कुरान मक्के में रब करीम मिठे मोहम्मद सदको वजा से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ये न चयो कि जनाब मूसा नबी के चई त तूर सीना जबल ते अच लिया रोजा रखो औरात दे लिया रखे जयंद ब्या भी रखो औरात मिलो दाऊद जी अल्लाह इबादत खाने में रही मुझो जिक्र कर तमा तो के सबूर दे ईसा जी मुजाल वज इबादत का तंजील दे अल्लाह अल्लाह मुझे साईं के ये ने चई दूर सीना दे अज दूर जबल दे अज एले गार में जनान मुझो सुनो गार में अल्लाह की रहमत वारो कुरान गार में मुझो साईं मक्के में अल्लाह जी रहमत जो कुरान मक्के में अल्लाह अल्लाह मुझो साईं मको छड़े मदीने आया अल्लाह जे रहमत वारो कुरान कुरान रहमत नबी साईं जी मदीने में आई मुझो साईं बदर में वलकद नसरकुमुल्लाहु बिबद्रि व अंतुम अदिल्ला मुझो सुनो बदर में रहमत बदर में कुरान बदर में मुझो सुनो गार में इल्ला तंसुरूहु फक़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहु الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا سورة غار में कुरान गार में मक्के में कुरान मक्के में साईं मदीने में कुरान मदीने में हत्ता के मुझो साईं पंजी रानी आशा सिद्दीक़ा की बाता गिरा मुत्तखरो मरियम इस्लाम अफीफ इस्लाम सोने अबू बकर सिद्दीक जी जानी हुजूर जी रानी असा मोमिन जी अमर साईं जन उन बिस्ते ते होया रब फरमाए जिब्रील या बीबी शान ईमान वारिया मुझे बिस्ते मोहम्मद करीम के कुरान आशा सिद्दीका जे बिस्ते ते पहुंचाए जाते वो जो साईं रहमत होते अल्लाह फरमाए महबूब अज़ाब की मोकलिया तू जो गल भी चोई अले वडे घट न कई न न न बार के पत्थर हणो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पत्थर पे हणन तो के पत्थर न लगा असा के न लगा साईं के अल्लाह जे तौहीद जे खातिर पत्थर पे लगन ओ कलमे वारो ओ मुसलमानो साईं जी जुती मुबारक खून सां भरजी वई सहाबी रोए तो साईं तो मानी त कोन घुरी तो पानी त कोन घुरियो अरे मुझे साईं के पत्थर हणंदा एतरे कदर पक्के जे अंदर जे मुझे साईं के पत्थर हणन त मुझो सोहणो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु अग्या भी चंदो पक्के वारो मुझे साईं के पत्थर चोदा हणो इन साईं के जेको तहां का मानी घुरे न तहां का मजदूरी घुरे न तहां का पैसा घुरे न तहां का अजर घुरे उन्हें के अजर अल्लाह इन अजरी इल्ला अल्लाह जो ऐलान त मुखे अजर अल्लाह पान दींदो अरे ओ मक्के वारो मुझे सोहणे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पत्थर न हणो पत्थर हणो त मां अबू बकर के हणो वारे वा सोना साईं सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जानसार वफादार मुझे साईं सां गड मक्के में गड मदीने में गड बदर में गड ओहद में गड गार में गड अज नजर कर त मुझो सोहणो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने जे मीर सां जो जन्नत में भी गल सुतो पयो